पीर जो ॻोठ मां ख़बर ॾींदा हलो त पीर जो ॻोठ पुलिस रात देर सां चोरी थियल में छॾाए वरिती। चोर ॻोठ मंगरजे मां पोरियत सदरदीन रावजो जे घर मां में चोरी करे फरार थी विया हुआ त पुलिस चोरनि जे मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे चोर में छॾे फरार थी विया। SSP खैरपुर मीर रॉयल खोसो पारां पीर जो ॻोठ पुलिस लाइ शाबाश जो पैगाम ॾिनो ऐं चयो त कंहिं बि ॾुआरी खे बख़्श न कयो। में मालिकनि पुलिस जो शुक्रियो अदा कयो। असांजो तमामु हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर न लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।